अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद मां सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम राजधानी टाइम सां गॾु हाज़िर आहियां आता राजड़। नाज़रीन, असां अॼु जो हिन प्रोग्राम में मुल्क जी जेका मौजूदा सूरत हाल आहे उन ते ॻाल्हाईंदासूं। असांखे जॉइन कयो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सीनियर अॻवान क़ौमी असेंबली में अपोजिशन लीडर सैयद खुर्शीद अहमद शाह साहब। साईं तव्हांखे भली कार चऊं था। सर, सभिनी खां पहिरीं जेको हिन वक़्तु करंट इशू आहे त मियां साहब कयो अमेरिका जो दौरो, सदर ओबामा सां मुलाक़ात थी, मियां साहब जी वापसी खां पोइ 2 ॾींहंनि अंदरि ई पहिरियों ड्रोन हमलो थियो। उन वक़्तु असांखे एॾो को एहतिजाज पाकिस्तान जो नज़र न आयो, पर ॿियो जेको ड्रोन हमलो थियो जंहिंमें हकीमुल्लाह महसूद मारिजी वियो, उन खां पोइ हाणे लॻे ईअं पियो जहिड़ो को मुल्क जो तमामु वॾो हीरो को मारिजी वियो, जहिड़े नमूने सां पार्लियामेंट जो हिन वक़्तु मिज़ाज पियो असांखे नज़र अचे। हालांकि पाकिस्तान जी हुकूमत बि तव्हांजे दौर में हकीमुल्लाह जे सिर जी क़ीमत मुक़ररु कई, अमरीकी हुकूमत बि कई, ऐं इहो बि रिपोर्ट थियो आहे त उते असांजी फोर्सिस जे हेडक्वाटर खां कोई 4-5 किलोमीटर जे मुफ़ासिले ते उहो मौजूदु हो, जेको हुनजो घर जिते हुनखे निशानो बणायो वियो। त पाकिस्तान पाण त का कार्रवाई हुनजे ख़िलाफ़ु न कई, पर जॾहिं अमरीका हिकिड़े ड्रोन हमले में एॾो वॾो टेररिस्ट मारियो आहे त उनखां पोइ हुनखे हाणे हीरो जी हैसियत छो पई ॾिनी वञे? ॾिसो त कंहिं बि क़िस्म जे हीरे जी हैसियत कोन ॾिनी वई आहे, न कि पार्लियामेंट में। मसइलो उन जे करे ही हाईलाइट थियो जो हुकूमत हिकिड़ो 2 ॾींहं अॻे इहो ऐलान कयो त असांजियूं ॻाल्हियूं शुरू थी वियूं आहिनि, अनक़रीब असांजो डायलॉग शुरू थींदो। उन ई दौरान जंहिंसां ॻाल्हियूं थियनि पियूं उनखे ड्रोन अटैक में मारे वियो। उन में कोई शक न आहे त हकीमुल्लाह महसूद जेको आहे उन जे मथां हज़ारनि माण्हुनि जो क़त्ल में हथ रंगियल आहिनि, ऐं उनजे मथां हेड मनी गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जी बि तक़रीबन 5 करोड़ रुपया हुनजे मथां आहे। इन जो को मसइलो न आहे त हू हुनजे करे पियो थिए त हुनखे मारे वियो आहे या हुनजे करे ही को हीरो मरी वियो आहे। पर मूं त तव्हांखे ॻाल्हि ॿुधाई, सिर्फ़ु वजह इहा ई रही त हिकिड़ो डायलॉग प्रोसेस जेका हुकूमत चए पई त असांजो डायलॉग प्रोसेस शुरू थी वियो, जंहिं लाइ असीं ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में हुकूमत खे अथोराइज़ कयोसीं, सेकेंड कयोसीं त जेकॾहिं तव्हां मुल्क में अमन अमान क़ाइमु करण लाइ जेके बि उपवाह वरितव, अपोज़िशन ख़ुद ऐं अपोज़िशन जमातूं ॿियूं बि तव्हांखे मदद कंदियूं, तव्हांजे आॾो रुकावटूं खड़ियूं न कंदियूं, तव्हांजे मथां क्रिटिसाइज़ न कंदियूं, तव्हांखे सपोर्ट कंदियूं। न सर, असां ॾिसूं था सेप्टेंबर में APC थिए थी ऐं उनखां पोइ 2 महीना लाॻी थो, जॾहिं तव्हां पाण ख़त लिखी मियां नवाज़ शरीफ़ खे ऐं ध्यानु छिकरायो त 2 महीना थी विया आहिनि, APC में जेके डिसीजन थिया उन ते अञा ताईं अमल न आहे थियो। त इहे 2 महीननि जो अरसो जेको इन में हुकूमत छा पे कयो, तव्हां ख़त लिखियो, उनखां पोइ असांखे कुझु तहरुक नज़र अचे थो हुकूमत जे पारां, ऐं इन दौरान जेको एॾा वॾा वाक़िया थिया जंहिंमें पाक फ़ौज जो आला ऑफिसर उनखे निशानो बणायो वियो, चर्च ते हमिलो थियो, KP जो सूबाई वज़ीर उनखे ख़ुदकुश हमले में मारियो वियो। त इहा हुकूमत 2 महीना छा कंदी रही? इन दौरान छा वधीक उन्हनि खे मौक़ो मिलियो? हिकिड़ी ॻाल्हि त क्लियर थियणु खपे त मां अपोज़िशन लीडर आहियां ऐं मुंहिंजो कमु आहे ॾिसणु त हुकूमत जो तरीक़ेकार, हुकूमत जो रोल, हुकूमत जा पाव मुल्की मफ़ादात में आहिनि या न आहिनि। पहिरियों त इन कारण ई मूं हुननि खे ख़त लिखियो त तव्हां असांखां मैंडेट वरितो ऐं तव्हां असांखे इन जो जवाबु अञा ताईं न ॾिनो आहे। जंहिंजो रिस्पॉन्स इहो थियो इमीडिएटली विदिन 3 or 4 डे GM मियां वापसि आयो त इन जी मीटिंग रखाई ऐं जंहिंजी चौधरी निसार असां पॉलिटिशियंस खे, पॉलिटिकल लीडर्स खे, मजमूई पॉलिटिकल लीडर्स खे उन में इनवाइट कयो ऐं असांखे ब्रीफिंग ॾिनी, ऐं जंहिंमें हुन ॿुधायो त 1-2 ॾींहंनि जे अंदरि ही डायलॉग शुरू थींदो। जेका टीम आहे उहा बि तयारु थी वई आहे ऐं उन टीम जा जेके नाला आहिनि तव्हांखे ॿुधायूं कोन था, पर जीअं ई उहा टीम ईंदी कमु शुरू कंदी असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। रीज़न वरितो वियो त तव्हां छो इन महिल ताईं तक़रीबन काफ़ी अरसो थी वियो आहे, 44 डेज़ थी विया ऐं तव्हां को रिस्पॉन्स हिन जो कोन ॾिनो आहे, छा आख़िर छो? हुननि चयो त जॾहिं असां
शुरू में ही शुरू कयोसीं त अचानक इमीडिएटली फ़ौज जो सरबराह जेको आहे जनरल नियाज़ी खे शहीद कयो वियो। अञा उतां मस ॻाल्हि ख़तमु थी हिकु ॿ ॾींहुं गुज़रियो त चर्च ते हमिलो कयो वियो, किसाख़ानी बाज़ार में हमिलो कयो वियो, बाज़ार में हमिलो कयो वियो। त जॾहिं धरतीअ ते माण्हुनि जा लाश खून में लत पत पियल हुजनि ऐं उन दरमियान असां हुननि सां डायलॉग कयूं, सुठो न पियो लॻो ऐं न की असां इहा बहितर चाहियोसीं। असीं हाणे हुकूमत उन्हनि खां राब्तो कयो आहे, उन सां ॻाल्हियूं कयूं आहिनि ऐं डायलॉग हाणे असांजो शुरू पियो थिए। मक़सदु इहो आहे त हीअ सभु शयूं पंहिंजी जाइ ते। मियां साहबु जॾहिं अमेरिका वियो त हर माण्हू जी इहा उमेद हुई त मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ बिल्कुलु प्रिपेयर थी पाकिस्तान जा केसिस खणी वियो हूंदो, जंहिंमें ड्रोन हमला जेके थियनि पिया उहो सरफ़हरिस्त हो। इन खां पोइ डायलॉग जी ॻाल्हि जेका असीं मैंडेट ॾिनोसीं हुकूमत खे, यकीनन उन मैंडेट ते बि अमेरिका सां ॻाल्हाईंदो। ऐं छो त अमेरिका हिन अफ़गानिस्तान ऐं पाकिस्तान जे हिन मामलात में तमामु वधि में वधि उनजी इन्वॉल्वमेंट रही आहे। ईअं सम्झो त हिकिड़ो फ़रीक़ बणिजी चुको आहे ऐं उन में मियां साहब जो इहे इम्पॉर्टेंट इशू हूंदा, बाक़ी सभु सेकेंडरी इशू हूंदा। मियां साहब जॾहिं उते वियो ऐं उनजो ज़िक्र बि कयो वियो त मियां साहब ड्रोन ते बि ॻाल्हायो आहे ऐं मियां साहब हिन डायलॉग प्रोसेस ते बि अमेरिकन गवर्नमेंट सां ॻाल्हायो आहे ऐं अमेरिकन गवर्नमेंट उन्हनि खे यकीन ॾियारियो हूंदो त हू डायलॉग कनि ऐं असां सपोर्ट कयूं था। जॾहिं इहे शयूं थियणु त ईअं खपे आहे त हुकूमत पाण अची अवाम खे ॿुधाया, पार्लियामेंट खे ॿुधाया, सियासतदाननि खे ॿुधाया त ही असांजा डायलॉग्स थिया आहिनि अमेरिकन गवर्नमेंट सां ऐं हिन ते असांखे यकीन ॾियारी वियूं आहिनि। मूं उन वक़्तु महसूसु कयो जॾहिं मियां साहब ओबामा सां डायलॉग करे ॿाहिरि आयो ऐं मियां साहब पंहिंजी प्रेस में हिकु लफ़्ज़ इस्तेमालु कयो त असांखे बि अंदर खां ठीकु थियणु खपे। बिल्कुलु। ऐं उहा जॾहिं ॻाल्हि आई ऐं ॿियो मियां साहबु चयो त असांखे मुनाफ़क़त बि ख़तमु करणु खपे, त इन तरफ़ मुंहिंजो ज़हन वियो त आख़िर मियां साहब जो इशारो कंहिं तरफ़ आहे, अंदर खां केरु ठीकु थिए। पीपुल्स पार्टी जो उहो कम ई रोल ई न आहे जो अंदर खां ठीकु थिए, ॿियनि जमातुनि जो इहो रोल ई न आहे त अंदर खां ठीकु थिए। आख़िर उहो केरु आहे जेको अंदर खां हिकिड़ो प्रॉब्लम क्रिएट थो करे, हिकिड़ो वॾो क्वेश्चन मार्क नज़र आयो, ऐं केरु आहे जेको मुनाफ़क़त थो करे। हिन जो मतिलबु इहो आहे त ओबामा इहा ॻाल्हि बावर कराई हूंदी मियां साहब खे त तव्हांजा हे एक्शन्स आहिनि जंहिंसां इन ख़िते में अमन नथो अचे ऐं तव्हां इनखे ठीकु कयो। ऐं उन ॻाल्हि खां पोइ घटि में घटि मियां साहब या मियां साहब जी टीम खे या फॉरेन मिनिस्टर खे अची प्रेस खे मुखातिबु थी तफ़सील ॿुधाइणु खपंदा हुआ त ही असांजा डायलॉग्स थिया आहिनि। अमूमन इहो हिकिड़ो रवाज बि आहे, हिकिड़ी असांजी ट्रेडिशन आहे त पाकिस्तान खां या पाकिस्तान जॾहिं अमेरिका, इंडिया, चाइना, UK, फ्रांस, जर्मनी इन तरफ़ वेंदो आहे त उतां वापसीअ ते उनजे बारे में ब्रीफ कयो वेंदो आहे पार्लियामेंट खे बि। ऐं अमूमन यूसुफ रज़ा गिलानी या फॉरेन मिनिस्टर इहे केतिरा ई दफ़ा हाउस में इहे पंहिंजा स्टेटमेंट ॾींदा रहिया आहिनि। ऐं इहा ख़ुदि अपोज़िशन जॾहिं 14 निसार अपोज़िशन लीडर हूंदो उनजो बि इहो मुतालबो हूंदो त असांखे ब्रीफ कयो वञे, ॿुधायो वञे ऐं उन्हनि खे ॿुधायो वेंदो त हीउ सॼो जेको सिस्टम ठहियो आहे हिन अरसे में इन ख़ुदि वॾो कंफ्यूजन पैदा कयो आहे। यानी कि पाकिस्तान जेको वियो अमेरिका सां ॻाल्हियुनि में मियां नवाज़ शरीफ़ ऐं ओबामा जी जेका मुलाक़ात थी उन में असां हासिलु करण जे बदिरां का ॿी डिक्टेशन वठी मोटिया आहियूं। ॾिठो त तव्हां इन शइ ते ग़ौर कयो हूंदो त इन शइ खे साइड करे आफ़िया सिद्दीकी जी ॻाल्हि अची वई त आफ़िया सिद्दीका क्या हुआ। बिल्कुलु। आफ़िया सिद्दीकी इज़ नॉट इम्पॉर्टेंट, मोर इम्पॉर्टेंट देन अदर इशूज़ स्पेशली इन अफगानिस्तान एंड पाकिस्तान एंड दहशतगर्दी, टेररिज्म एंड तालिबान इशूज़ वेरी इम्पॉर्टेंट। उन जी जॻह ते ही
आफ़िया सिद्दीकी, ॿियो हू शकील आफ़रीदी। शकील आफ़रीदी जी। जी वापसी, इहे शयूं मार्केट में वधीक highlight हलंदियूं रहियूं। जी हा। ऐं हीअ शइ बिल्कुलु मिठी पाव फार्मूला, चौधरी शुजात शुजात साहब साहब जो वारो। फार्मूला आहे, हमेशह चवंदो आहे त मिठी पाव, उन्हनि ते मिठी पाव कई वई। हाणे इहे इन्हनि शयुनि सां शकूक ऐं शुबहात वधनि पिया त अलाए हुकूमत डायलॉग करण जी पोज़ीशन में हुई, करे पई, न पई करे, ऐं अमेरिका अगरि हुननि खे डायलॉग जे लाइ सपोर्ट कई त पोइ हुन ड्रोन अटैक छो कयो, छा लाइ कयो, इहे सवाल बणिजनि था। त मक़सदु आहे त हिकिड़ी ॿी ॻाल्हि इहा चई वई त यूरोप सॼे सपोर्ट कई आहे डायलॉग जी ऐं अमेरिका उन ते ख़ामोश ॾेखारी आहे। त मूं हुन ते पंहिंजी हिकिड़ी मीटिंग में चयो, उन ई मीटिंग में चयो त अगरि अमेरिका हुन ते ख़ामोशी अख़्तियार कई आहे ऐं ख़ामोश आहे, न मदद ऐलान उनखे सपोर्ट करण जी ॻाल्हि कोन कई अथई ऐं न मुखालफ़त जी ॻाल्हि थो करे, ख़ामोश आहे, त आया अमेरिका ड्रोन जी पॉलिसी विथड्रॉ कोन कंदो। छा लाइ त जेकॾहिं सपोर्ट कंदो त सपोर्ट में सभ खां पहिरियों उनखे ड्रोन अटैक ख़तमु करणा पवंदा ऐं जेका तालिबान जी डिमांड हुई पहिरीं। डिमांड हुई। त इन जो मतिलबु ख़ामोशी हुनजी आहे त जॾहिं बि हुनखे को मौक़ो मिलंदो त हू ड्रोन अटैक कंदो ऐं उहो हुन कयो। एक्ज़ैक्टली ईअं कयो जीअं मूं उन मीटिंग में सुवालु पुछो ऐं उनजे लाइ ॿुधायो त अमेरिका पोइ फेवर में न आहे तव्हांजे डायलॉग जे। हाणे हीअ सभु शयूं जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त हीअ चौधरी निसार साहिबु इहा हमेशह ब्रीफिंग ॾींदो रहे थो ऐं बतौर तव्हांजे त चौधरी निसार जी तक़रीर, इमरान ख़ान साहिब जी तक़रीर, ईअं बि लॻो त सोगवार को माहौल आहे ऐं को हिक ॿिए खे, त यकीननि हुननि ॿिन्ही जो को पंहिंजी जाइ ते इन सूरत में का शइ मता हुजे, पर यकीन सां चवां थो त असांजा अपोज़िशन सॼी इन मामले में न आहे। असां सिर्फ़ु इन में आहियूं त हिकिड़ी अमन जी उमेद नज़र आई, मुल्क में त अमन थींदो ऐं उन अमन खे सबोटाज कयो वियो। साईं, त तव्हां ॻाल्हि कई चौधरी निसार ॿ टे ॾींहं अॻु में तव्हांखे ब्रीफिंग ॾिनी ऐं हुन में हुन इहो आगाह कयो त असांजी ॻाल्हि ॿोल जो अमल शुरू थियणु वञे पियो, पर उन ॾींहुं जंहिं ॾींहुं हकीमुल्ला महसूद जे मारिजण जी ख़बर आई मीडिया ते मुख़्तलिफ़ चैनल्स ते ब्रेक थी, उन ॾींहुं शाहिदुल्ला शाहिद जो बयानु हो तालिबान तर्जुमान जो त असां के बि राब्ता कोन थिया आहिनि हुकूमत जा, ऐं नई वरी असांजूं के ॻाल्हियूं शुरू थियनि पयूं त ऐं उनखां पोइ पहिरीं चौधरी चौधरी निसार साहिबु इहो चयो त हुकूमती टीम वञणी, अॼु नेशनल असेंबली में चयईं त हुकूमत जी टीम कोन हुई पर के टे आलिम विया पिया उन्हनि सां ॻाल्हाइण, त इहे शयूं त इहो ज़ाहिर कनि थियूं त अञा उन चवण इहो जेका असां वज़ाहत पुछी त टे आलम जेके तव्हां नाला नथा ॿुधायो, हुन चयो इन बिहाफ ऑफ गवर्नमेंट पे विया, छो त हुननि चयो त गवर्नमेंट जो माण्हू न हूंदो। हाणे तालिबान चवनि था त असांजो डायलॉग प्रोसेस शुरू थियो ई न आहे, बिल्कुलु असांजूं ॻाल्हियूं हलियूं ई न आहिनि, असां उन टीम खे को एक्सेप्ट ई न कयो आहे, अहिड़ो क़िस्म जो को टाइम ई न हो रखियलु। हाणे इहे तमामु घणा सवालिया निशान आहिनि ऐं ॿिए तरफ़ इंटीरियर मिनिस्टर चए पियो त मूं वटि सभु सबूत आहिनि त असां हीउ शुरू कयो आहे ऐं हिकु हिकु शइ जो मां वटि सबूत मौजूदु आहे। असांखे इंटीरियर मिनिस्टर जे ॻाल्हाइण ते एतिराज़ु न आहे या उनजे यकीन ॾियारण ते असां यकीन पिया कयूं, पर इन प्रैक्टिकल साबित थिए न। बिल्कुलु हाणे त इहो प्रोसेस इन ई करे रुकिजी वियो त हिन वक़्तु उन्हनि जो को सरबराह कोन्हे, उनजो सरबराह चूंडिबो, पोइ हू कहिड़ी पॉलिसी ठाहिनि था। ऐं मां हिकिड़ी शइ ॾाढी वाज़े तौर ते चवंदुसि त हुकूमत डिग्निटी सां डायलॉग करे, हुकूमत कमज़ोर पोज़ीशन में अचे डायलॉग सां तमामु घणो नुक़सानु पवंदो, हुकूमत पंहिंजी रिट क़ाइमु करे। थोरो सो टाइम ते अॻिते ब्रेक जो नाज़रीन असां सां गॾु जो साईं ख़ुर्शीद शाह सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रहंदो, टाइम ते ब्रेक जो। नाज़रीन प्रोग्राम में ॿीहर भलीकार असां ॻाल्हि ॿोल पिया कई साईं ख़ुर्शीद अहमद शाह साहिब सां। साईं, जेका अपोज़िशन पार्टियुनि जो इजलास थियो आहे उन इजलास खां पोइ तव्हांजो हिकिड़ो बयानु साम्हूं आयो त जेकॾहिं हुकूमत नेटो सप्लाई जे हवाले सां को बि डिसीजन करे थी नेटो सप्लाई रोकण जी, त असां उनजी हिमायत कंदासीं। तव्हांखे तजुर्बो रहियो आहे, तव्हां पाण हुकूमत में हुयो जॾहिं सलाला चेक पोस्ट वारो इशू थियो, उन खां पोइ उन वक़्तु नेटो सप्लाई रोकी वई, उन जो कहिड़ो रद्द अमल थियो, मुल्क खे केतिरो नुक़सानु थियो? हिकु त ख़बर नाहे तव्हां दोस्त कंहिं ॻाल्हि खे
सम्झण लाइ तयारु न हूंदा हो, या त जल्दी में हूंदा आहियो या ॻाल्हि सम्झी नथा। मूं कॾहिं बि इहा ॻाल्हि न कई त हुकूमत अगरि नेटो सप्लाई खोलींदी त असां हुनजी मदद कंदासीं। मूं ॾाढो क्लियरली ऐं वाज़े तौर ते चवां थो त हुकूमत जॾहिं नेटो सप्लाई करण जो फ़ैसिलो कंदी ऐं असां सां राब्तो कंदी त उन वक़्तु सोचींदासीं हुन वक़्तु सोचींदासीं त असांखे छा करणु खपे। त माना इन पाकिस्तान पीपुल्स पार्टी इन राय जी कोन्हे या फ़िलहालु ऐं तव्हां मूं हिकिड़ी शइ ॿी बि वाज़े कंदो हलां त नेटो सप्लाई जेका आहे उन जे सिलसिले में काफ़ी बंदि करण में काफ़ी उन्हनि खे रुकावटूं अची सघनि थियूं ऐं तमामु वॾो इहो एक्शन आहे। मूं इन ॻाल्हि जी बि ॻाल्हि कई आहे त को बि सूबो बज़ादे ख़ुदि नेटो सप्लाई बंदि नथो करे सघे। इहो वफ़ाक़ जो प्रोगेटिव आहे ऐं आइन ऐं क़ानून मुताबिक़ इहे फ़ैसिला मुल्क जे टेरिटरी में जेको बि थिए पियो उहो वफ़ाक़ खे करणा आहिनि। तंहिं लाइ जेकॾहिं कंहिं सूबाई असेंबली जी रिकमेंडेशन्स वफ़ाक़ खे अचे थी ऐं वफ़ाक़ उहो फ़ैसिलो करे थो ऐं वफ़ाक़ जेकॾहिं असांजे साम्हूं इहा शइ आणे थो त उन सोचींदासीं। सर तव्हांखे माज़ी जो तजुर्बो रहियो आहे जॾहिं नेटो सप्लाई रोकी वई, तव्हां सम्झो था त मुल्क जे मफ़ाद में हूंदो इन क़िस्म जो को फ़ैसिलो? कहिड़ा नतीजा भोगणा पवंदा जेकॾहिं असां नेटो सप्लाई रोकियूं था? जेकॾहिं हुकूमत मौजूदा हुकूमत जेका इन आहे ऐं वही फ़ैसिला करे थी, असां बि हिकु दफ़ो रोके वेठासीं, 8 महीना असां रोकियोसीं, अल्टीमेटली असांखे खोलणो पियो ऐं अल्टीमेटली असांखे हिकिड़ी एग्रीमेंट बि करणी पई ऐं उन एग्रीमेंट खां पोइ ॾाढो ॾुखियो आहे त तव्हां का सप्लाई मुल्क जो रूट कंहिंखे ॾियण खां पोइ उनखे रोके सघो। माना हिन में हाणे वफ़ाक़ जो एग्रीमेंट थियल आहे नेटो सां? बिल्कुलु थियल आहे। पर जेका मौलाना फज़लुर रहमान ॻाल्हि पे कई पार्लियामेंट में त रिविज़िट थियणु खपे, इन क़िस्म जी गुंजाइश तव्हां सम्झो था कोन्हे? मुल्क में जेकॾहिं कंहिं मसइलनि ते त उनमें घणियूं शयूं रिविज़िट थींदियूं, पोइ घणियूं शयूं त इहे मौजूदा हुकूमत जो कमु आहे, पोइ पॉलिसी ठाहे कंहिंसां कहिड़े मुल्क सां हू बहितर पॉलिसी रखी सघे थो, कहिड़ी तरह इन्हनि शयुनि ते अपोज़िशन जो कहिड़ो कमु आहे त जेकॾहिं पंहिंजो मुस्लिम लीग नून जी हुकूमत चवंदी त असां अमेरिका सां तालुक़ु नथा रखूं त चवंदा बिल्कुलु ठीकु आहे, मां सां तोसां गॾूं तालुक़ु। असां सोचंदासीं त पीपुल्स पार्टी जी पॉलिसी छा आहे, अमेरिका सां बहितर तालुकात जे लाइ या उनजे ख़िलाफ़ु या उनजे हक़ में या उनजे मुखालफ़त में। यूरोप जे सिलसिले में, सेंट्रल एशियन जे सिलसिले में, अरब मुल्कनि जे सिलसिले में, फार ईस्ट जे सिलसिले में पाकिस्तान पीपुल्स पार्टी फॉरेन पॉलिसी छा थी रखे। जीअं असां पंहिंजे ज़माने में फोकस कयोसीं चाइना खे, टर्की खे, सेंट्रल एशिया खे ऐं बाद में ईरान खे, ऐं इंडिया सां बि लाॻापा बहितर करण लाइ ऐं इकनॉमिकल ज़ोन ओपन करण जे लाइ वधियासीं। त हर मुल्क जे पार्टी जो पंहिंजो पंहिंजो रोल हूंदो आहे, पंहिंजी पंहिंजी पॉलिसीज़ हूंदियूं आहिनि। तंहिंजे लाइ जेकॾहिं मुस्लिम लीग नून पंहिंजी पॉलिसी खे रिविज़िट करे थी त इहो हुनजो हक़ु आहे ऐं असां हुनजी बाक़ाइदे जेकॾहिं ग़लति हूंदो त असांजो राइट आहे अपोज़िशन जो त असां हुनखे क्रिटिसाइज़ कयूं त हीउ ग़लति आहे। पर अपोज़िशन छाजे लाइ हूंदी आहे? सही, अपोज़िशन लाइ थोरी आहे त हुकूमत फ़ैसिलो करे। त असां हुकूमत सां सिर्फ़ु मुल्क जे अमन क़ाइमु करण वारे एजेंडा ते सपोर्ट करण जे हक़ में आहियूं, बाक़ी कंहिं में असां हुनजे पॉलिसीज़ सां मुतफ़िक़ न थींदासीं या न थी सघूं था। अच्छा सर, असां ॾिठो तव्हां पंहिंजे दौर में अरिड़हीं आईनी तरमीम आंदी, पार्लियामेंट खे तव्हां वधि में वधि ख़ुदि मुख़्तियार करण लाइ कोशिशि कई, वज़ीर अज़म यूसुफ रज़ा गिलानी हुजे या राजा परवेज़ अशरफ हुजे, उहो पार्लियामेंट जा ॿई ऐवान उनखे उन्हनि अवलियत ॾिनी, उते शरीक बि थींदा रहिया इजलासनि में। हिते हाणे एॾा वॾा इशूज़ थियनि था पर असांखे वज़ीर अज़म न नेशनल असेंबली में हाणे नज़र आयो आहे ऐं सेनेट में त उन्हनि खे त इहो आहे त उहो वज़ीर अज़म जी शिकिल ॾिसण लाइ त सेनेटर्स चवनि था असां तरसी विया आहियूं। त हीउ जेको मौजूदा हुकूमत जो पार्लियामेंट ॾांहुं रवैयो आहे, उहो रवैयो तव्हां कीअं था ॾिसो? ॾिसो, इहो त तव्हांजो कमु आहे त पंहिंजे टॉक शो में, पंहिंजे एडिटोरियल्स में तव्हां इन शइ खे हाईलाइट कयो न त हीअ हुकूमत पाण खे डेमोक्रेटिक गवर्नमेंट सॾे थी ऐं तक़रीबन 2/3 मेजॉरिटी हथु कयूं पार्लियामेंट में वेठी आहे ऐं पार्लियामेंट जे नाले सां हीअ हिकबरानी कनि पिया। त हीअ तव्हां ॿुधायो न पब्लिक खे। असां त मूं त अॼु पंहिंजी तक़रीर में पहिरियां 10 मिंट ई हिन ते ॻाल्हायो आहे। सही, त नॉन सीरियस एटीट्यूड आहे गवर्नमेंट जो। हेॾे वॾे इशू में हिकु ॾींहुं सेशन हलियो आहे, हिकु वक़्तु बि अचण लाइ तयारु न आहे। पार्लियामेंट खां वधीक इशू खां वधीक प्राइम मिनिस्टर खे मीटिंग्स
इम्पोर्टेंस आहिनि पंहिंजो मीटिंग्स सिलसिलो त इहो तव्हांखे चवणु खपे न। अपोज़िशन त चए पई, अपोज़िशन त ॻाल्हाए पई ऐं बिल्कुलु तव्हां ॾिसो त सेनेट हफ़्ते खां वठी सेनेट मुअतल रही आहे ऐं अॼु बि सेनेट में वजह छा आहे, रीज़न कहिड़ो आहे त इंटीरियर मिनिस्टर हिकिड़ी स्टेटमेंट ॾिनी जेका ग़लति स्टेटमेंट हुई, टोटली ग़लति स्टेटमेंट हुई। पंहिंजे टिनि सवालनि जे जवाब में अलॻि अलॻि जवाब हुया। उन ई जाइ ते सिर्फ़ु इहो मुतालबो अपोज़िशन जो आहे त हू अची चए त मां इहो जेको जवाबु ॾिनो आहे इनखे वापसि थो वठां पाण। सही इन नुक़्ते ते हो जेको इंटीरियर मिनिस्टर आहे उहो हुते वञण लाइ तयारु न आहे त मां इहा शइ कयां। हाणे मूंखे ॾुखियाई परेशानी इन में थी अचे त जॾहिं सियासतदान में लचक कोन्हे त उहो सियासतदान त न आहे, उहो त डिक्टेटर आहे। सही ऐं जेकॾहिं चौधरी निसार जी मां सम्झां थो त मूंखे इन पार्लियामेंट में 25 साल थिया आहिनि, चौधरी निसार खे 28 साल थिया आहिनि। बिल्कुलु चौधरी निसार खे 28 साल थिया आहिनि असेंबली में ईंदे ऐं उहो माण्हू जेको पाण खे डेमोक्रेटिक बि सम्झे थो, लीडर ऑफ अपोज़िशन बि रहियो आहे, उहो एतिरे रिजिट आहे इन पॉइंट्स ते त असेंबली में नथो वञे ऐं असेंबली बिल्कुलु बंदि थी वई आहे। पार्लियामेंट कमु करण लाइ तयारु न आहे ऐं अॼु अपोज़िशन पंहिंजो सेनेट जी अपोज़िशन ऐलान कयो आहे त सुभाणे 11 बजे खां पोइ असां रोड ते पंहिंजी कार्रवाई हलाईंदासीं। हाणे इन्हनि हालतुनि ही अहिड़ा ख़तरनाक हालात आहिनि, ख़तरनाक हालात आहिनि। मुल्क में घुटन आहे, मुल्क में परेशानी आहे, मुल्क ख़ुदि परेशान आहे, माण्हुनि सां गॾु मुल्क स्टेट ख़ुदि परेशान आहे, स्टेट जा जेके रूलर्स आहिनि उहे बि परेशान आहिनि ऐं एतिरो नंढड़ो इशू हल नथा करे सघनि ऐं पार्लियामेंट खे पाण में नथा गॾे सघनि त इन्हनि मां कहिड़ी उमेदु थींदी त ही तालिबान सां डायलॉग कंदा। हू पंहिंजे पार्लियामेंट सां डायलॉग करण लाइ तयारु न आहिनि त पार्लियामेंट तालिबान सां, ॿियनि मुखालिफ़नि सां, ॿियनि मुल्क जे माण्हुनि सां कहिड़ो रवैयो अख़्तियार कंदा, कीअं डायलॉग कंदा। डायलॉग करण लाइ त लचक हूंदी आहे। असां जेकॾहिं इंटीरियर मिनिस्टर तालिबान वारे मामले चए थो ज़ुल्म थियो आहे, फलाणो थियो आहे, बिल्कुलु थियो आहे, पर जेकॾहिं तव्हां पंहिंजे पार्लियामेंट सां ज़्यादती कंदव त पोइ केरु तव्हांजी ॻाल्हियुनि ते एतबार कंदो त तव्हां बहितर डायलॉग कंदव। सही सर, 5 महीना तक़रीबन थी विया आहिनि नेशनल असेंबली खे ऐं असां ॾिसूं था का बि कानून साज़ी न पई थिए। कुझु मुस्लिम लीग नून जा हल्का इहो चवनि था त उनखे ख़दशो आहे त शायदि पाकिस्तान पीपल्स पार्टी सेनेट में असां जेका बि कानून साज़ी आणियूं उनखे सेनेट में हू शायदि रोके छॾीनि। इहे ख़दशा उन्हनि खे आहिनि त छा पीपल्स पार्टी रुकावट आहे? उन्हनि कंहिं बि अहिड़े पढ़ियल ॻुल माण्हू तव्हांखे न चयो हूंदो, इहो को वीचारो नओं आयो हूंदो जंहिंखे ख़बर न हूंदी, पर पहिरियों नेशनल असेंबली में आणनि त सही न। बिल्कुलु आणण खां पोइ ॾिसबो न, 1.25 मण तेल अचे तॾहिं राधा नचंदी। पहिरियों 1.25 मण तेल त आणियो बाबा, पोइ राधा हिते ॾिसूं था त राधा नचे थी नथी नचे। त ही बिल त आणियो नेशनल असेंबली में त अक्सरियत अथनि आणियो, उतां मोकिलियो ऐं जॾहिं उतां रिजेक्ट थी वेंदो सेनेट मां वरी असां ॾे ईंदो, वरी रिजेक्ट थी वेंदो त वरी पोइ जॉइंट सेशन में ईंदो। जॉइंट सेशन में हुन टक्सी था करे सघनि था। बिल्कुलु इहो कंहिंखे ॿुधाइजे वञे त बाबा पोइ जॉइंट सेशन में बि बिल थी वेंदा आहिनि। जॉइंट सेशन में बि हुन वटि 40 मेंबर त आहिनि न मिलाए जुलाए, हिते 2/3 आहिनि, उते पोइ सिंपल मेजॉरिटी सां थी वेंदो। अच्छा सर, कल्ह जेको तव्हां ज़ाहिरा फ़राक़ दिली जो मुज़ाहिरो कयो, घणो करे त बहस जी शुरूआति अपोज़िशन लीडर खे करणी हूंदी आहे, पर तव्हां इमरान ख़ान खे मौक़ो ॾिनो। उन मां हिकिड़ो तासुर इहो बि वरितो पियो वञे त शायदि उन्हनि जेको चैलेंज कयो तव्हांजे अपोज़िशन लीडर तौरु मुक़ररी खे, इहो इरादो कयो त को असां पंहिंजो अपोज़िशन लीडर आणींदासूं, त उन करे तव्हां प्रेशर में अची कल्ह इमरान ख़ान खे इहो मौक़ो बि ॾिनो आहे ऐं उन मां इहो माण्हू चवंदा त इहो ज़ाहिर पियो थिए त शायदि हक़ीक़ी अपोज़िशन लीडर इमरान ख़ान ई आहे। ॻाल्हि इहा आहे त हिकु दफ़ो न, हिन ऐवान में केतिरा ई दफ़ा इहे वाक़िया हुआ थिया आहिनि त अपोज़िशन लीडर तकीद न कई आहे ऐं ॿिए कंहिं मेंबर स्टार्ट वरितो आहे, कॾहिं मौलाना फज़लुर रहमान, कॾहिं कंहिं। ईअं छा आहे त पार्लियामेंट जे अंदरि ॿाहिरि बि ऐं अंदरि बि मूंखे चयो वियो, रिक्वेस्ट कई वई त असांखे मौक़ो ॾियो, छो त इमरान ख़ान खे कंहिं ॿी कमिटमेंट में वञिणो आहे। पार्लियामेंट आहे ऐं हिन पार्लियामेंट में मूं तव्हांखे चयो त हिन में रिजेक्ट न थींदो आहे न, ओनली आई एम लीडर ऑफ अपोज़िशन, इट्स माई राइट, रिजेक्ट न थींदो आहे। ठीकु आहे, मूं मौक़ो ॾिनो, ॻाल्हायो, अॼु मूं स्टार्ट कयो, मूं ॻाल्हायो, बिल्कुलु। ऐं इन में
कहिड़ी अरबा ख़त आहे चवंदा आहिनि त जेकॾहिं इमरान ख़ान करे वियो त लीडर ऑफ अपोज़िशन थी वियो। हिते हर अपोज़िशन लीडर एज सेम एज लीडर। हा हिकिड़ो सिस्टम आहे उन में मां लीड कयां थो, बाक़ी मूंखे फॉलो कनि था। ऐं बिल्कुलु अॼु जी जेका मूं मीटिंग कॉल कई अपोज़िशन पार्टीज़ जी, अॼु उहा मूं कई, सभु पार्टियूं आहियूं। ऐं पर जेकॾहिं असां इहो जेस्चर हिक ॿिए खे न ॾींदासीं, हिकिड़ो ॿिए खे स्पेस न ॾींदासीं, त पोइ त परे वञी वेंदासीं। मुंहिंजी अवलियन फ़र्ज़ु आहे त मां अपोज़िशन खे गॾु खणी हलां। सर जेको तव्हां ईद खां अॻु में हिकिड़ो पंहिंजी ख़्वाहिश जो इज़हार कयो हो त जीअं असां हुकूमत में हिकिड़ी मफ़ाहिमत जी सियासत कई ऐं त सभिनी धुरियुनि में खे हुकूमत में गॾु खणी हलियासीं, ऐं असांजी कोशिशि हूंदी त सॼी अपोज़िशन खे बि गॾु खणी हलूं। हेसि ताईं असांखे तहरीक इंसाफ़ कुझु परे नज़र पे आई, MK वारनि जा बि ज़ाहिर कुझु पंहिंजा एतिराज़ आहिनि, कुझु उन्हनि जूं डिमांड्स बि हूंदियूं, त उहो जेका तव्हांजी ख़्वाहिश आहे, तव्हां सम्झो था उहा ख़्वाहिश हाणे मुंहिंजी ख़्वाहिश न आहे, इहा सभ जी ख़्वाहिश आहे त अपोज़िशन जेकॾहिं जॉइंटली मूव कंदी त हुकूमत खे टफ टाइम ॾेई सघे थी। पर डिवाइड अपोज़िशन हू फेवर कंदी हुकूमत खे सूट कंदी त अपोज़िशन डिवाइड हुजे। तंहिंजे लाइ जेकॾहिं कोई बि सियासी सोच रखंदड़ जमात हूंदी आहे या सियासी दोस्त हूंदा आहिनि, उहा इन शइ खे वधीक अहमियत ॾींदा त अपोज़िशन जॉइंट हुजे ऐं उनजो वेवलेंथ सेम हुजे। न त का अमली शिकल वठणु वञे पई। कोशिशि त इहा ई थियणु खपे त असांखे गॾिजी मूव करणु खपे। ऐं मूं पहिरें ॾींहं खां वठी इहा कोशिशि कई आहे। तव्हां ॾिठो त हीअ विच में काफ़ी हाइप क्रिएट कई वई त सही लीडर ऑफ अपोज़िशन हिन सेशन में चेंज थी वेंदो, मूव थींदो। मूं हुन ते को रिस्पॉन्स, मूं सिर्फ़ु एतिरो चयो त हिकिड़ो सिस्टम आहे कॉन्स्टिट्यूशन मुताबिक़, जंहिंजी अक्सरियत अपोज़िशन में हूंदी उहो थी वेंदो। जंहिंजी अक्सरियत आई मां बग़ैर कंहिं प्रोटेस्ट जे, बग़ैर कंहिं एहतजाज जे, बग़ैर कंहिं रेज़िस्टेंस जे मां हली वेंदुसि। त इहो त हिकिड़ो सिस्टम आहे। मां डेमोक्रेटिक माण्हू आहियां। मूं हीअ सियासत ॿुधायमि त मूं 25 साल अल्हम्दुलिल्लाह ज़िंदगी जा मूं पार्लियामेंट में ॾिना आहिनि। ऐं मूंखे ख़बर आहे त हर शइ हिकिड़ी जाइ ते पार्लियामेंट में न हूंदी आहे, चेंज थींदी रहंदी आहे। उतार चढ़ाव मूं हिन पार्लियामेंट में ॾिठो आहे 25 सालनि में। 7-8 हुकूमतूं ॾिठियूं आहिनि, उन में मार्शल लॉ बि ॾिठी आहे। इहा न आहे। ऐं इन खां पोइ असां पॉलिटिकल वर्कर रहिया आहियूं। मूं स्टूडेंट लाइफ खां पॉलिटिक्स शुरू कई आहे ऐं मूं उतां थींदो हुते पहुतो आहे। त इंसान जे अंदरि तकबुर ऐं हुरूर न अचणु खपे। सियासतदान उहो आहे जंहिंखे अहसासात हुजनि। जंहिं सियासतदान वटि अहसासात कोन्हे त उहो अॻिते ॿिए जे लाइ बहितरी न सोचे सघंदो। जंहिं सियासतदान खे मफ़ादात हूंदा हू ॿिए जे लाइ न सोचंदो, पंहिंजे लाइ सोचंदो। सर सभु शयूं पंहिंजी जाइ ते तव्हांजी मफ़ाहिमत जी सियासत हले पई 5 साल पहिरीं, भली हाणे बि हिन हुकूमत सां तव्हांजी मफ़ाहिमत आहे केतिरनि ई मामलनि में। अवाम ते जेके अज़ाब नाज़िल थियनि था, असां बजट में ॾिठो 1% GST वधी वियो, पेट्रोल जा अघ हर महीने वधनि था, बिजली जा अघ एतिरा घणा वधिया, सुप्रीम कोर्ट नोटिस वरितो, पर तव्हां पार्लियामेंट में वेठा आहियो, अपोज़िशन लीडर आहियो। अवाम जा जेके ॾुख सूर आहिनि, जेके महांगाई वधी वई आहे, बेरोज़गारी वधी वई आहे, निजकारी ॾांहुं हुकूमत वञे पई, उन ते तव्हां आख़िर कॾहिं आवाज़ु उथारींदो? कॾहिं को अहिड़ो शदीद को एहतिजाज असांखे नज़र ईंदो त तव्हां आवाम जे मसइलनि लाइ बि उथी बीहंदो? ॻाल्हि इहा आहे, बिल्कुलु यू आर वेरी राइट। इहे सवालात बि आहिनि ऐं जेके तव्हांखे बि करणु खपनि। ख़बर न आहे छो नथा कयो इहे सवालात। छो त इशू अहिड़ा अची था वञनि जो तव्हांजी अहमियत, तव्हांजी जेका प्रायोरिटी आहे उहा चेंज थी वञे। हाणे तव्हां पाण ई हेॾो वॾो इंटरव्यू कयो था, उन में प्रायोरिटी तव्हां पंहिंजी इन तरफ़ रखी ऐं हिन प्रायोरिटी खे तव्हां पोइ रखियो। तव्हांजी पंहिंजी सवालात मां, तव्हांजे पंहिंजे इंटरव्यू मां इहो साबित थियो त मौजूदा हालात में जेका हालात पिया उनखे तव्हां वधीक प्रायोरिटी ॾिनी। सेम हिन वक़्तु इहो ई इशू आयो त असेंबली में असांजो अर्जेंट मोशन प्राइस हाइट्स ते, डॉलर्स ते, इन्हनि ते या जेका सर्कुलर डेट्स थी इन्हनि ते पियल आहिनि। पर जॾहिं हीउ इशू अची वियो त असां पाण ख़ुदि बि सभिनी इन शइ खे चयोसीं त बाबा हिनखे रूल सस्पेंड करे हीअ शइ हलाई वञे। जेकॾहिं इहा शइ न हलाइजे हा त यकीनन तव्हां ई रड़ियूं कयो आहे त बाबा हीउ छा पियो थिए, मुल्क ॿरे पियो ऐं अहिड़ो हालात थी विया आहिनि ऐं हुकूमत अपोज़िशन सिर्फ़ु प्राइस ते खणी बीठी आहे, जेको आम इशू आहे। न, प्राइस त हिन मुल्क जे 18 करोड़ माण्हुनि जो इशू आहे।
जेकॾहिं बिजली जूं क़ीमतूं 8 रुपया वधनि थियूं त छो थियूं वधनि? छा असांजी कमज़ोर सियासत, कमज़ोर एक्शन, कमज़ोर पॉलिसियूं जे करे त असां IMF सां अहिड़ो ठा कयो आहे जंहिंजे करे असांखे पंहिंजे मुल्क जे 18 करोड़ माण्हू खे चीबाटो ॾियणो पियो आहे। सही। ऐं 8 रुपया रेट वधी वञे ऐं 12 रुपए मां ही 19 रुपया थी वञे, 11 रुपए मां 18 रुपया थी वञे त ॿुधायो त माण्हू इन जा असरात कीअं न पवंदा? इन जा असरात आयल ते बि पवंदा, त गिह ते बि पवंदा, त अटे ते बि पवंदा, हर शइ ते पवंदा बिजली जा। ऐं माण्हू ग़रीब केॾांहुं वेंदो? उनजे लाइ असां छा अहिड़ा रिसोर्सिस पैदा कया आहिनि? ऐं छा अटे जी प्राइस जेका कल्ह ताईं 33 रुपीज़ हुई, अॼु उहो 45 रुपए अटे जी 12 रुपया क़ीमतूं अटे जे हिकिड़े बैग 10 किलो जे बैग ते वधिया आहिनि। सही। यानी 1 किलो ते 12 रुपया वधिया आहिनि। ऐं अहिड़े तरीक़े सां डॉलर वधियो आहे। डॉलर ॾिसो त केतिरे मार्केट में वञी बीठो आहे। हिकु वक़्तु अहिड़ो बि अची वियो जंहिंसां डॉलर जेको आहे 112 ते बीठो। उहो सर्कुलर डेट ते चयो वियो त मार्केट मां परचेज कया विया आहिनि नोट छापे। नोट हिन टाइम ते हिन अरसे में पीपुल्स पार्टी मुंहिंजे ख़्याल में टोटली 5 सालनि में 1.5 अरब छापियो हूंदो। हिन हुकूमत 980 अरब ते पहुती आहे। ऐं मिल जेका सिक्योरिटी प्रेस आहे उन बैलेट पेपर छापण खां जवाबु ॾेई छॾियो त मूंखे टाइम ई कोन्हे, असांखे नोट छापणा आहिनि। दरअसल टाइम थियो हिकिड़े ॿिए ब्रेक जो। ऐं नाज़रीन हलूं था ब्रेक ते, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। सही ही त इशूज़ त ज़ाहिर आहे पहिरीं नवंबर खां पोइ जेको नओं इशू थियो आहे ड्रोन वारो ऐं तालिबान सां ॻाल्हियुनि वारो, इन खां अॻु में बि एॾो अरसो हुयो, एॾे अरसे में बि असांखे त तव्हांजो आवाज़ु ॿुधण में त नथो अचे। मीडिया चलो उन इशू ते हाणे पहिरीं नवंबर खां पोइ वई आहे, पर उन खां अॻु में महांगाई मीडिया त दाऊं करे करे थकी आहे। अपोज़िशन त लॻे थो जीअं अॻु में मियां साहिब ते इहो इल्ज़ाम हो त फ्रेंडली अपोज़िशन पिया कनि, तीअं तव्हां बि साॻियो किरदारु पिया कयो। इंशाल्लाह तव्हांजी ख़्वाहिश पूरी कंदासीं। हिकु ॾींहुं डंडा खणी वेंदासीं ऐं हिक ॿिए खे हणंदासीं, तव्हांजी ख़्वाहिश पूरी थी वेंदी। तव्हां चाहियो इहा त अपोज़िशन दुनिया में तव्हांजी हुकूमत दौरान इहो ई मुस्लिम लीग नून पार्लियामेंट में एहतिजाज कयो, तव्हां पेट्रोल जा अघ वापसि वरिता। ॻाल्हि इहा आहे त असां डेमोक्रेटिक आहियूं ऐं पाण अॼु बि क्लेम कयूं था। असांजे खून में डिक्टेटरशिप न आहे पियल त ज़िद्दी ॿार वांगुरु। असांजो कमु आहे माण्हुनि जे आवाज़ खे पार्लियामेंट में उथारणु आणणु, प्रेस कॉन्फ्रेंसिस करणु, एहतिजाज करणु, उहो कयूं पिया। जीअं मूं पहिरियों तव्हांखे चयो त असां एडजमेंट मोशन विधल आहिनि, पेट्रोल जे प्राइस ते विधल आहिनि, पेट्रोल जा डॉलर्स ते पियल आहिनि, सर्कुलर डेट्स ते विधा आहिनि। त 500 अरब तव्हां कंहिं कंहिंखे ॾिना उहो त ॿुधायो त काॾे विया? लाहौर हाई कोर्ट हाणे ऑडिट जो हुकुम ॾेई छॾियो। हा, त इहे सभु शयूं साम्हूं ईंदियूं त अचणु खपनि। ऐं महांगाई जेका हिन मुल्क में इमीडिएटली विदिन 4 मंथ महांगाई जो रेशो जेको आहे उहो 18 खां 19% ते पहुतो आहे। ऐं जॾहिं त असांजो रिकॉर्ड ॾिसो त टोटल एवरेज इन्फ्लेक्शन जेको आयो आहे टोटल 5 सालनि जो, 5 सालनि में जेको वधी 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 80% आयो आहे। तनख़्वाहूं असां 125% वधायूं, यानी 45% उन खां मथे असां रेंज रखी त माण्हू खे बैलेंस कयूं। ऐं नमूने सां जेके वीट्स जूं क़ीमतूं हुन इन्फ्लेक्शन खे ॾिसो 450 हुयूं, असां 1200 ते पहुचायूं। त हुन सां हारी बि बहितर पोज़ीशन में आयो ऐं अटे में असां कणिक में बि वाफ़र थियासीं। हीउ पहिरियों दफ़ो आहे 5 सालनि में त कणिक इम्पोर्ट पई थिए, पहिरियों दफ़ो आहे। माना असां जेका शइ चवंदासीं त असां प्राइस इन करे वधायूं आहिनि त असां पंहिंजे पाकिस्तान जे हारीअ खे स्ट्रेंथन था कयूं त हू ख़ुशि थी कणिक जी पैदावार असांजी बेसिक जेको क्राफ्ट आहे जंहिं ते असांजी मुल्क जी करंसी हर शइ कणिक ते फूड ते मुंसलिक आहे, उन सां उनखे मज़बूत कयूं, पंहिंजी फूड बास्केट खे फुल भरे रखूं त जेकर 2 सालनि जी बि गुंजाइश हुजे, खटताई अचे त असां पंहिंजो फूड बास्केट असांजो 2 सालनि ताईं फिट हुजे, उन ते पहुतासीं। असां पहिरियों दफ़ो 2011-12 में कणिक एक्सपोर्ट कईसीं ऐं उन खां पोइ बि तक़रीबन 2 मिलियन टन असां कणिक पंहिंजी सेव करे रखीसीं। त चवणु मक़सदु इहो आहे त अॼु कणिक तव्हां इम्पोर्ट था कयो ऐं कैनेडा ऐं
ऑस्ट्रेलिया ऐं अमेरिका जे हारीअ खे पैसा ॾियण लाइ तयारु हो, पंहिंजे हारीअ खे पैसा ॾियण लाइ तयारु न हुयो। शुगर में असां ख़ुदि कफ़ील थी वियासीं ऐं शुगर जूं प्राइसिस 105% ते पहुतल हुयूं, उनखे 45% ते वापसि आंदियूं कमंदे खे इन पंहिंजे इन फूड खे बहितर कयोसीं, शुगर कैन खे बहितर कयोसीं, उनखे प्राइसिस बहितर ॾिनोसीं। चांवर में बि इहा ई सूरत आहे। काटन में असां ख़ुदि एतिरा तक़रीबन 1 मिलियन बिलियंस खे इज़ाफ़ो कयोसीं। तव्हां त कयो, पर हाणे हींअर जेका हिन वक़्तु छा आहे त हिन गवर्नमेंट जूं पॉलिसियूं इन जे करे कमज़ोर आहिनि, या त हुन में कोऑर्डिनेशन न आहे, या त हू इनखे इम्पोर्टेंस नथा ॾियनि, या को ॿियो रीज़न आहे। त प्राइम मिनिस्टर पार्लियामेंट में ईंदो, हुनजी कैबिनेट ईंदी त हुनखे अहसासु थींदो त आवाज़ु छा आहे। हू मीडिया जे आवाज़ खे ॿुधनि था त इहा रोज़ु मुखालफ़त कंदी आहे। सही, हू एहतजाज खे असांजे ज़माने में जेकॾहिं बिजली जी लोड शेडिंग हुई, जेका हिननि जी कमिटमेंट हुई, उन ते पाण चीफ मिनिस्टर रोडनि ते निकिरंदो, पाण टेंटुनि में वेहींदो, पाण पखो हणंदो 2 कलाक। बिल्कुलु। पर अॼु जेकॾहिं लाहौर में जेकॾहिं एहतजाज थिए थो या फैसलाबाद में, त एतिरो था मारनि त ॿीहर माण्हू उथी न सघे। पर तव्हां वटि बि चीफ मिनिस्टर आहे सिंध में, तव्हांजो चीफ मिनिस्टर त ठहियो को सूबाई वज़ीर बि आवाम सां गॾु एहतजाज करण लाइ तयारु कोन्हे। असीं कंहिं बि हुकूमत में रही ख़ुदि हुकूमत जे ख़िलाफ़ु साज़िश करण लाइ तयारु न आहियूं। असां वेही झेड़ा करे ऐं माण्हुनि खे मारण जी सियासत कोन था कयूं। असांजो फ़र्ज़ु आहे त माण्हुनि ताईं पहुचूं, माण्हुनि खे ॿुधायूं, माण्हुनि जी आवाज़ खे असां पार्लियामेंट में आणियूं, एहतजाज कयूं त हीअ महांगाई खे रोकियो। महांगाई खे रोकणो पवंदो हुकूमत खे, ऐं IMF जे चुंगल खां ॿाहिरि निकिरो, पंहिंजे पेरनि ते बीहो। जेसि ताईं ग़ुलामीअ जे ज़ंजीरनि में ॿधल हूंदव, असांजे दौर में बि IMF आई, असांजे दौर में बि वर्ल्ड बैंक हुई, उन्हनि असां ते बि इहो चयो त सब्सिडी ख़तमु कयो। तंहिं हूंदे बि असां हिननि 5 सालनि में 27 बिलियन जी सब्सिडी ॾिनीसीं। 1400 अरब असां बिजली में ॾिनीसीं, 1300 बाक़ी ॿियनि शयुनि में ॾिनीसीं। त एतिरी वॾी सब्सिडी ॾियणु असांखे IMF न रोकियो हूंदो, असांखे IMF न चयो हूंदो त असां तव्हांजा ही सभु फंड बंदि था कयूं। पर असां चयोसीं त मुल्क जे माण्हुनि खां वधीक, छो त स्टेट जेकॾहिं कमर्शियल थींदी, पैसा कमाइण जे चकर में पवंदी, त उहो मुल्क ख़तमु थी वेंदा आहिनि। स्टेट खे वेलफेयर थियणो पवंदो आहे, माण्हुनि जे लाइ सोचणो पवंदो आहे। टैक्स वठी माण्हुनि ते इस्तेमालु कबी आहे, खज़ाना न भरबा आहिनि। त हिननि जी त पॉलिसी बि आहे त प्राइवेटाइज़ेशन करणी आहे। बाबा प्राइवेटाइज़ेशन अगरि को नुक़सानु आहे, जेकॾहिं पाकिस्तान स्टील मिल नुक़सानु थी करे, रेलवे नुक़सानु थी करे, PI नुक़सानु थी करे, त उन्हनि खे बहितर कयो न। सही, उनखे विकिणो छो था। पर नेशनल बैंक में असांजे दौर में तबाह थी आहे, उहो त कमाए थी ॾे। PTCL जेका 100 अरब रुपयो कमाईंदी, हिननि विकिणी छॾी, वरी PTCL जा ॿिया शेयर विकिणण था वञनि, उहा कंहिं तबाह कई। फ़ाइदेमंद अदारा आहे न PTCL। MCB कमाए पियो ॾिनो न, हाणे MCB 6-7 बिलियन थी कमाए साल में, पहिरियों बि कमाइण वारी। यूनाइटेड बैंक बि कमाए पियो ॾिनो न, या ॿिया अदारा जेके बि अदारा आहिनि उहे कमाए ॾियण वारा आहिनि। उहे 8 अदारा छो था ॾियो? अगरि तव्हांखे इहे 8 अदारा ॾियणा ई आहिनि त हिकिड़ो 69 अदारो बि ठाहे छॾियो। 69 बाबा 8 हिकिड़ो ॿियो, हिकिड़े ई लम में ॾेई था छॾियूं, बाक़ी सभु हुन में अची विया। 69 अदारा माना पाकिस्तान हमेशह डेफिसिट में थो वञे, बजट डेफिसिट में आहे, नुक़सानु आहे, कमाए नथो ॾे, त कुझु कोन थो मिले, टैक्स रिकवर नथी थिए। FBR खे बि तव्हां प्राइवेटाइज़ करण जे बजाए पाकिस्तान खे जॾहिं प्राइवेटाइज़ कंदव त FBR बि ऑटोमेटिक थी वेंदी। मूंखे यकीन आहे त हिकु वक़्तु इहो बि ईंदो त हीअ चवंदा। अच्छा सर, प्रोग्राम में टाइम ख़तमु पियो थिए। नेब चेयरमैन ते तव्हां ऐं वज़ीर अज़म तमामु घणियूं मुलाक़ातूं कयूं, नेठि इतफ़ाक़ थियो, हुनखे इमरान ख़ान चैलेंज करे छॾियो सुप्रीम कोर्ट में। हाणे चीफ इलेक्शन कमिश्नर वारो इशू आहे। तव्हां अॻु में ज़िक्र कयो त फ़खरुद्दीन जी इब्राहिम जो हिकिड़ो नालो तव्हां वटि आहे, उनखां सवाइ ॿियनि नालनि ते तव्हां गौर कंदो त चीफ इलेक्शन राणा भगवान दास साहिब जो, त हाणे उन लाइ तव्हांखे नाला तजवीज़ कया आहिनि चीफ इलेक्शन कमिश्नर साहिब? मूं सभ खां पहिरियों नालो तजवीज़ कयो आहे राणा भगवान दास। बिल्कुलु। राणा भगवान दास इलेक्शन कमीशन हिकिड़ो अहिड़ो अदारो आहे जंहिंजे लाइ असां कोशिशि ॾिसो कईसीं त इलेक्शन कमीशन इंडिपेंडेंट थिए, पर जेतिरी इलेक्शन कमीशन इंडिपेंडेंट खां पाकिस्तान में जेके परवेज़ मुशर्रफ जे दौर में बि इलेक्शन्स थियूं या ॿिए दौर में बि थियूं, अहिड़ियूं इलेक्शन
कॾहिं न थियूं जंहिंमें एॾा वॾा इल्ज़ामात लॻाओ जॾहिं रिज़ल्ट अचनि था माण्हू ॿाहिरां आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां त 2002 जी इलेक्शन में टोटल 16 कैंडिडेट हुआ जिन 1 लख खां मथे वोट खयो। ऐं 2008 में टोटल 33 कैंडिडेट हुआ जिन लख खां मथे वोट खयो। 2013 में 78 कैंडिडेटनि जिन लख खां मथे वोट खयो। ऐं इनखे आरओ इलेक्शन चयो वियो त हीअ आरओ इलेक्शन थियनि, हीअ डिस्प्यूटेड इलेक्शन थी विया आहिनि। त उन बावजूदि उनखे असां चयोसीं त बाबा इंडिपेंडेंट इलेक्शन कमीशन ठाहियूं। ऐं असां इंडिपेंडेंट इलेक्शन कमीशन ठाहीसीं। असीं जस्टिस फ़खरुद्दीन इब्राहिम जजिस ॾिनासीं, इंटरफियरेंस ख़तमु थी हर शइ, पर उन्हनि छा हाल कयो। हाणे बि असां चाहियूं था त इलेक्शन कमिशनर स्ट्रॉन्ग ऐं मज़बूत हुजे ऐं जेको इलेक्शन कमीशन कंहिंजो मुलाज़िम न थिए, को ॿिए अदारे जो सरबराह अची उनखे डिक्टेशन ॾेई पंहिंजा रिज़ल्ट न वठण जी कोशिशि करे। तंहिं लाइ कोशिशि आहे त मूं नालो हिन वक़्तु राणा भगवान दास जो ॾिनो आहे। उन खां पोइ वरी हिकु दफ़ो ॿीहर मूं जस्टिस मोहम्मद रज़ा जो सरदार मोहम्मद रज़ा जे लाइ मूं प्रोपोज़ कंदुसि। अञा ॾिना न आहिनि, अञा राइटिंग में न आयो आहे। पर चीफ इलेक्शन कमिशनर सिलसिले में अगरि कानूनी कबाहतूं बि जेकॾहिं हूंदियूं त उनजो को तरीक़ो कढियो वेंदो। त छो त हीअ नैब जे सिलसिले में त हिकिड़ो अहिड़ो अदारो हुयो जंहिंमें कंहिंखे फेवर ॾियण जे लाइ न मूंखां सम्झो वञे त हिननि फेवर ॾिनी, इन जे करे उनखे आंदो वियो, उन में कानून में तब्दीली कई वई। पर चीफ इलेक्शन कमिशनर लाइ जेकॾहिं का अहिड़ी रुकावट अचे थी त मां सम्झां थो उन में कानून में तब्दीली करे बि अहिड़े माण्हू खे आणिजे जेको इलेक्शन कमीशन खे बहितर करे। तो सर तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो। नाज़रीन, अञा सुवाल त असांजा तमामु घणा हुआ, पर प्रोग्राम जो टाइम ख़तमु थियण जे करे हाणे असां वठंदासीं इजाज़त। सुभाणे ॿीहर हाज़िर थींदासूं हिन ई टाइम ते ऐं कंहिं नए महिमान सां। साईं ख़ुर्शीद शाह सां अञा तमामु घणियूं ॻाल्हियूं ख़ासि करे सिंध जे हवाले सां करणियूं। सिंध में तमामु घणा इशूज़ आहिनि, लोकल गवर्नमेंट जी इलेक्शन बि अचे पई ऐं सखर में बि साईं खे तमामु घणी मुश्किलातूं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अंदरि बि कुझु आहिनि, त उन हवाले सां बि असां ॻाल्हाइणु चाहियो पिए। पर उन लाइ वरी ॿिए कंहिं भेरे साईं खे तकलीफ़ ॾींदासूं। मूंखे ॾींदव इजाज़त। अल्लाह वाही।